रानी बेगम, मूं तोसां कयल वाइदो पूरो करे छॾियो। ये सम्झ त मूं पंहिंजी दिल जो क़त्ल कयो। कोमल मथां गोली हलाइण मुंहिंजे लाइ एतिरो आसान कोन हुयो, पर तोसां कयल वाइदे खे पाणी ॾियण जे लाइ मां पंहिंजो पाण खे मज़बूत कयो। कोमल तो तरफ़ अची वियो थी। रानी बेगम, कोमल खां मुंहिंजे तरफ़ां माफ़ी घुरजांइ। मां भी जल्द तव्हां वटि अची वेंदुसि, पर तुझे असुल कातिल जाबिर जे मारण खां पोइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।